हैदराबाद में खंभे गुम कयल वकील ऐं जबरी गुमशुदा माण्हुनि जो केस विढ़ंदड़ 22 ॾींहनि खां लापता हाईकोर्ट जे वकील आज़ाद लागारी ॿियनि माण्हुनि जे वारसनि ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं मुज़ाहरो करे धरणो हंयो। कामरेड लतीफ़ लगारी सोनी जोयो, अमजद रंद, पीर बख्श नूनारी, आज़ाद लगारी ऐं ॿियनि जी अॻवाणी में मुज़ाहरो कंदड़नि खंभे गुम कयलनि जी फौरी बाज़ियाबी जो मुतालबो कयो। इन मौक़े ते अॻवाणनि चयो त सिंध जे हक़नि जो आवाज़ उथारींदड़ वकीलनि, शागिर्दनि ऐं साञे वंदनि खे खंभे गुम करण जो सिलसिलो जारी आहे। हुननि चयो त जबरी गुमशुदगियूं आलमी इंसानी हक़नि तोड़े पाकिस्तान जे आइन जी ख़िलाफ़वर्जी आहिनि। एहतजाज सिंध में खंभे गुम कयल जेके माण्हू आहिनि, बल्कि पूरे पाकिस्तान में जेके खंभे गुम कयल माण्हू आहिनि, उन जे हवाले सां बि आहे। ऐं बिलख़ुसूस आज़ाद जेको एडवोकेट आहे, उनखे हिन महीने जी 4 तारीख़ खंभे गुम कयो वियो। उहा पिटीशन बि थी, जंहिंमें SSP साहब आज़ाद ख़ुदि इहो चयो त आज़ाद एडवोकेट आहे, वकील आहे, उनजो को बि ॾोह कोन्हे। हू सिर्फ़ु जेके बि गुम थियल माण्हू हुआ उन्हनि जी बाज़ियाबीअ लाइ आवाज़ उथारींदो, ॿियो उनजो को बि जुर्म कोन्हे। हाणे असां 2 तारीख़ जो इंतज़ारु कयूं था। अगरि आज़ाद लगारी खे पेश न कयो वियो या ज़ाहिर न कयो वियो त असांजो हीउ जेको एहतजाजनि जो सिलसिलो आहे उहो जारी हूंदो। न सिर्फ़ु हैदराबाद कराची ताईं महदूद हूंदो, पर पूरी सिंध जे अंदरि असां हीउ जेको एहतजाजनि जो सिलसिलो आहे उनखे तेज़ कंदासीं। 4 सितंबर उहो ई कारो ॾींहुं आहे, ब्लैक डे आहे, जंहिं ते हाई कोर्ट जो वकील, असांजो दोस्त, सिंध सुजागी फोरम जो जनरल सेक्रेटरी कामरेड आज़ाद पंहिंजी घरवारी सां गॾु, पंहिंजे ॿारनि बचड़नि सां गॾु कोर्ट अची रहियो हो, त उते ई जेको सो हुनखे गस मां खंभियो वियो। ऐं अॼु जेको आहे सो हुनखे 23हों ॾींहुं आहे, 4 सितंबर ते कयो, उनजो को पतो कोन्हे। 22 सितंबर ते कोर्ट में ॿुधणी हुई, उन ॿुधणी में उन सुनवाई जे मौक़े ते त उते इहो ई चयो वियो हो, इहो ई मौक़िफ़ ॾिनो वियो हो पुलिस इंतज़ामिया जे तरफ़ां त जेको आहे सो SP DIG जेके बि माना अमलदार हुया, हुननि चयो त हिन जो को बि ॾोह कोन्हे, हिन जो को बि कसूर कोन्हे, असां वटि हिन जो को बि क्रिमिनल रिकॉर्ड कोन्हे ऐं न ई को ही कंहिं ॾोह में मुलवस आहे। हिन मुताबिक़ कयो त वकील आज़ाद लगारी समेत समूरनि खंभे गुम कयल माण्हुनि खे आज़ादु कयो वञे या जेकॾहिं उन्हनि ते को बि इल्ज़ाम आहे त उन ॾोह में गिरफ़्तारी ज़ाहिर करे अदालतुनि में पेश करे मथनि केस हलाए वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।